जो तव्हां सभिनी खे सलाम ऐं अॼु आउं तव्हांखे इन ॿुधाइण में ॾाढी मूंखे ख़ुशी पई महसूस थिए त असां जेके बि ऑडियंस आहिनि उन में हाणे 25% इंक्रीज़ अची वियो आहे छो जो असां वटि हिकिड़ो ॿियो को होस्ट अची वियो आहे विकास खत्री आउं आहियां अवकाश ख्वाजो लंडन मां ऐं असां सां गॾु राकेश फ्रॉम शिकागो ऐं अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो कंप्यूटर साइंस सां रिलेटेड आहे ऐं उनजो नालो आहे स्पेक्ट्रम ऑफ टेक्नोलॉजी ठीकु आहे स्पेक्ट्रम ऑफ IT असां इहो असांजे लाइ इलाही रेलेवेंट सब्जेक्ट आहे असांजो जेको कलेक्टिव माना त नॉलेज ऐं एक्सपीरियंस आहे उहो इहो आहे त असां मां कुझु माण्हू जेको सो काफ़ी वेस्ट जी काफ़ी एडवांस यूनिवर्सिटीज़ मां काफ़ी एडवांस्ड एजुकेशन हासिल करे चुका आहिनि कुझु माण्हुनि खे वेस्ट जी टॉप टेक फर्म्स में ठीकु ठाक एक्सपीरियंस आहे ऐं जनरली आई वुड से असांखे इन में ॾाढो इंट्रस्ट इन फील्ड में ॾाढो हाई लेवल ऑफ इंट्रस्ट आहे असांजो पैशन रहियो आहे असांजो कंप्यूटर साइंस त माफ़ कजो अगरि इहा कचेरी थोरी डिगी थी वञे I'll let other people introduce themselves. आउं पंहिंजो क्विक इंट्रोडक्शन दोस्तों ऑब्वियसली मुंहिंजो नालो आकाश आहे आउं लंडन में आहियां ऐं मुंहिंजो more than 13 years जो experience आहे which includes both startups and some of the biggest names in tech industry. We can carry on. विकास तव्हां ॿुधायो. हाँ अस्सलाम वालेकुम दोस्तों मुंहिंजो नालो विकास खत्री आहे मां पाकिस्तान में शिकारपुर सां बिलोंग कंदो आहियां ऐं हाणे जेको वॉशिंगटन DC में रहंदो आहियां हिकिड़ी कंपनी में एज़ अ डेटा साइंटिस्ट कमु कंदो आहियां 10 सालनि खां साॻी ऑर्गेनाइज़ेशन में आहियां मुंहिंजी एजुकेशन जेका आहे उहा मां बैचलर्स कई हुई पाकिस्तान में कराची मां ऐं मास्टर्स कई आहे यूनिवर्सिटी ऑफ सदर्न कैलिफोर्निया लॉस एंजलिस मां फुल ब्राइट स्कॉलरशिप जे थ्रू Over to you, Rakesh. हाँ मांजी आवाज़ तव्हां पहिरियों ॿुधी त हूंदी दोस्तो मां शिकागो में कमु कंदो मां बि हिकिड़ो डेटा साइंटिस्ट आहियां ऐं मां PhD कई यूनिवर्सिटी ऑफ इलिनॉय अर्बाना शैम्पेन मां बि कुझु ज़मानो थी वियो आहे फुल ब्राइट ते हूंदो हुउसि विकास ऐं मां बि साॻी खेप जो हिसो हुयासीं उन ज़माने में मुंहिंजी बि बैचलर्स साॻी कराची मां थियल आहे ओरिजिनली मुंहिंजो तालुक़ु घोटकी खां आहे जितो मूंखे पहिरियों दफ़ो कंप्यूटरनि जो रोग लॻो हो stayed with us to this day. त पोइ कचहरी स्टार्ट था कयूं पहिरियां ओकाश तव्हां ॿुधायो त तव्हां जेका पंहिंजी जॉब कंदा हो उन में तव्हां कहिड़ियूं टूल्स एंड टेक्नोलॉजीज़ यूज़ कंदा हो ऐं उन प्रोजेक्ट जो तव्हां जेको प्रोजेक्ट कयो पिया उहो कहिड़ी शइ थो अचीव करे ऐं कंहिं माण्हू खे सक्सेसफुल थियण लाइ तव्हांजी फील्ड में छा करणु खपे साईं आउं टेक्नोलॉजी जो अगरि माण्हू हुनखे एज़ अ स्टैक ॾिसे एज़ अ माना एज़ अ कलेक्शन टेक्नोलॉजी त हुनमें आउं लोवेस्ट जेको लेवल आहे हुनजो जेको हार्डवेयर सां इंटरेक्ट करे थो उहो सॉफ्टवेयर लिखंदो आहियां सिस्टम्स लेवल सॉफ्टवेयर ठीकु आहे ऐं जनरली मुंहिंजो जेको कमु आहे उहो सिस्टम्स प्रोग्रामिंग जे स्पेस में अचे थो ऐं जेके टेक्नोलॉजीज़ आउं यूज़ कंदो आहियां उनमें मेनली C प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे ऐं असेंबली आहे ऐं मुंहिंजो जेको इंटरेक्शन आहे उहो मेनली मुंहिंजो डोमेन सॉफ्टवेयर आहे ऐं लिखंदो कोड ई आहियां एट द एंड ऑफ द डे पर उनजो इंटरेक्शन हार्डवेयर सां तमामु गहरो आहे त जॾहिं हार्डवेयर डिज़ाइन थींदो आहे त उनमें मुंहिंजी इन्वॉल्वमेंट हूंदी आहे ऐं जॾहिं हार्डवेयर डिज़ाइन थी चुको हूंदो आहे या उहो प्री सिलिकॉन माना अञा हार्डवेयर फिज़िकल हार्डवेयर कन्वर्ट न थियो आहे त उनमें मूंखे उनजी ठीकु ठाक अंडरस्टैंडिंग हुजणु मुंहिंजे लाइ तमामु ज़रूरी हूंदी आहे अच्छा हाणे इन में स्किल्स जेके खपनि उहे तव्हांखे मेनली जेका कंप्यूटर साइंस जा कोर कॉन्सेप्ट्स आहिनि उहे उन्हनि जी अंडरस्टैंडिंग हुजे माना त जेके बेसिक पढ़ाया वेंदा आहिनि स्कूल में यूनिवर्सिटीज़ में त CPU छा आहे रैम छा आहे ऐं पोइ तव्हांखे इहो कॉन्सेप्ट हुजे त हिकिड़ो टिपिकल कंप्यूटर कीअं थो कमु करे सही आहे त उनमें हिकिड़ो प्रोग्राम काउंटर हुजे ऐं मेमोरी हुजे उहो कीअं इंटरेक्ट था कनि पाण में ऐं उन सां गॾु पोइ तव्हांखे C प्रोग्रामिंग लैंग्वेज जी नॉलेज हुजे ऐं तव्हांखे असेंबली लैंग्वेज जी नॉलेज हुजे ऐं वंस यू हैव दीज थिंग्स इन योर टूल बॉक्स त पोइ बाक़ी सभु शयूं आहिनि उहे ऑन द जॉब सिखी सघजनि थियूं इन में एल्गोरिदम्स जी इन्वॉल्वमेंट आहे पर एॾा डीप ऐं हाईली कॉम्प्लिकेटेड एल्गोरिदम्स रेयरली ईंदा आहिनि एज़ कम्पेयर टू हाई लेवल प्रोग्रामिंग जंहिंमें कॉम्प्लिकेटेड एल्गोरिदम्स काफ़ी फ्रीक्वेंटली शो अप कंदा आहिनि हिन में तमामु रेयरली शो अप कंदा आहिनि
however हिन में ॿियूं complications आहिनि त तव्हांजो हार्डवेयर कीअं थो बिहेव करे in these types of things. The mainly just a quick summary just to wrap up, the C programming language, assembly language, hardware जी understanding ऐं basic computer science जी understanding, this is all you need. ऐं उन खां पोइ तव्हां जो कमु कंदो उहो तव्हांजो जेको आउटपुट हूंदो उहो basically will be basic hardware which actually has can support an operating system or some high level applications. ठीक है ना. पोइ उहो हार्डवेयर कहिड़ो बि थी सघे थो, उहो तव्हांजो हिकिड़ो सर्वर जो कंप्यूटर थी सघे थो या तव्हांजो मॉडेम थी सघे थो या तव्हांजो फ़ोन थी सघे थो, कहिड़ी बि शइ हुजे. त माना अगरि हार्डवेयर लाइफलेस शइ आहे त उन में रूह फूकणु उहो बेसिकली कमु आहे लो लेवल सॉफ्टवेयर जेको somewhat on those lines is what I do. मतलब लो लेवल प्रोग्रामिंग इनखे इन करे चवंदा आहिनि छाकाणि इहा हार्डवेयर सां क्लोज़ आहे, राइट. मतलब माण्हू उनखे ग़लति न सम्झनि, जे माण्हू खे कंप्यूटर जी ख़बर न आहे त घटि लेवल जो आहे इहो आहे ॾाढो इंट्रस्टिंग ऐं मुश्किल कमु, पर इन जो नालो लो लेवल प्रोग्रामिंग इन करे चवंदा आहिनि छाकाणि तव्हां हार्डवेयर सां तमामु क्लोज़ली इन ते कमु कंदा. जी, थैंक्स फॉर क्लैरिफाइंग. बेसिकली बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि 100% सही आहे. ऐं जॾहिं टिपिकली कंप्यूटर जो स्टैक विजुअलाइज़ कयो वेंदो आहे त उन में सभिनी खां हेठीं लेयर जेका हूंदी आहे उहा फिज़िकल हार्डवेयर जी हूंदी आहे, त उनखे लोएस्ट लेयर चयो वेंदो आहे. पोइ उन खां मथे ईंदो आहे फर्मवेयर, उहो हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे जेको उनखे हलाईंदो, हार्डवेयर खे हलाईंदो आहे, त उहा उन खां थोरी मथे वारी लेयर थी वई. पोइ ईअं मथे ॿियूं लेयर्स ईंदियूं आहिनि ऐं पोइ सभिनी खां टॉप ते हूंदियूं आहिनि एप्लीकेशन्स, त उनखे हाई लेवल चयो वेंदो आहे. त बिल्कुलु एग्ज़ैक्टली, थैंक्स फॉर क्लैरिफाइंग. हाणे असां जेको आहे न इन ई स्पेक्ट्रम जे ॿिए तरफ़ था हलूं. राकेश कुमार, तव्हां जेको आहे एज़ अ डेटा साइंटिस्ट कमु कंदा हो, त तव्हां पंहिंजी फील्ड जे बारे में ॿुधायो त तव्हांजो कहिड़ो कमु आहे ऐं उन में कहिड़ियूं टूल्स एंड टेक्नोलॉजीज़ यूज़ थींदियूं. यार कमु जेको आहे जीअं तूं चयो ॿिए स्पेक्ट्रम जो ॿियो तरफ़ आहे, पर कम में डाइवर्सिटी हूंदी आहे. मां सम्झां थो त ओकाश बि कंहिं लेवल ते डेटा एनालिसिस कंदो हूंदो ऐं असां बि थोरी घणी लो लेवल जी कंहिं महिल घुसणो पवंदो आहे शयुनि में. पर डेटा साइंटिस्ट बेसिकली असांखे छा करणो हूंदो आहे, एक्सपेरिमेंट डिज़ाइन करणो हूंदा आहिनि. जेका बेस एब्स्ट्रैक्शन आहे न जंहिंखे चवंदा आहियूं, त कहिड़ी एब्स्ट्रैक्शन आहे जंहिंसां असां मैनेज कंदा आहियूं शयूं, उहो एक्सपेरिमेंट्स आहिनि. पोइ एक्सपेरिमेंट जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां मॉडल ठाहींदा जेको दुनिया खे कंहिं न कंहिं नमूने एक्सप्लेन करण ऐं प्रिडिक्ट करण जी कोशिशि कंदो आहे. ठीकु आहे. ऐं पोइ तव्हां हुन एक्सपेरिमेंट कंदा हुन मॉडल सां, हुनखे डेटा ॾेई करे हिकिड़े पासे खां, पोइ हुनजी आउटकम खे स्टडी कंदा. दैट्स काइंड ऑफ हाई लेवल ते इहो शयूं थींदियूं पियूं हूंदियूं आहिनि. ठीकु आहे न. पोइ हाणे इहो जेके मां जुमिला चई हुयमि हिननि जे अंदरूं खोड़ सारी डिटेल आहे. मॉडल ठाहिण जे लाइ तव्हांखे मैथमेटिक्स जी नॉलेज हुजण जी ज़रूरत आहे. डिपेंडिंग ऑन कहिड़े डोमेन में तव्हां कमु था कयो, तव्हांखे उन डोमेन स्पेसिफिक नॉलेज जी ख़बर हुजणु खपे. जीअं मां हिन वक़्तु अॼुकल्ह मां टेक्स्ट डेटा ते ॾाढो कमु कंदो आहियां, त मां नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जी मां खोड़ सारी अॼुकल्ह ख़ुदि मां लर्न कंदो आहियां, खोड़ सारी शयूं नयूं. त नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जो मतिलबु आहे जेका इंसाननि जी जेका ॿोली आहे उनखे मैथमेटिकली कीअं एनालाइज़ कजे, उहे सॼा टूल्स तव्हांखे नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग ॾींदी आहे. पर तव्हांखे बेसिक मैथमेटिक्स जी बि ख़बर हुजणु खपे, तव्हांखे कैलकुलस जी सुठी ग्रास्प हुजणु खपे, तव्हांखे लीनियर अलजेब्रा जी सुठी ग्रास्प हुजणु खपे, तव्हांखे जेको आहे इहे शयूं न्यूमेरिकली कंप्यूट कीअं थींदियूं आहिनि सुठे नमूने सुठी स्पीड ते, न्यूमेरिकल मेथड्स जेके आहिनि उन्हनि जी ख़बर हुजणु खपे. छो त घणी शयूं तव्हांखे अल्टीमेटली तव्हांखे कंप्यूटर खां इहे शयूं कराइणियूं आहिनि, त तव्हांखे ख़बर हुजणु खपे त मुख़्तलिफ़ एल्गोरिथम्स जेके इहे शयूं न्यूमेरिकली कंप्यूट कंदा आहिनि. मिसाल तौरु तव्हांखे ग्रेडियंट कंप्यूट करणो आहे कंहिं शइ जो, त कहिड़ो एल्गोरिथम कीअं ग्रेडियंट कंप्यूट कंदो आहे, हुनजा कहिड़ा पैरामीटर्स, माना खोड़ पोइ डिटेल खोड़ थी वेंदी आहे. पर हाई लेवल ते तव्हांखे मैथमेटिक्स जो सुठो सॉलिड बैकग्राउंड हुजणु खपे डेटा साइंटिस्ट जे लाइ थियण जे लाइ. ऐं ॿियो तव्हांखे वरी कंप्यूटर साइंस जी बि नॉलेज हुजणु ज़रूरी आहे, त जीअं तव्हां इफेक्टिवली उहा शइ इम्प्लीमेंट करे सघो. तव्हांखे माना एल्गोरिथम्स इहे ट्रांसलेट कीअं थींदा आहिनि एक्चुअल रियल कोड में, उहा बि तव्हांखे हुनजी नॉलेज हुजणु ज़रूरी आहे. उन खां सवाइ बि तव्हां हली वेंदा हुए पर ॾुखियाई थींदी, माना पोइ तव्हांजा जेके आइडियाज़ आहिनि थी सघे थो घणो ट्रैवल न करनि. उन खां अलावा डेटा साइंटिस्ट में आई थिंक जेको मेन जेको ड्राइवर आहे उहो आई थिंक इट अप्लाइज टू कंप्यूटर साइंस इन जनरल, आई विल मेंशन इट. उहो इहो आहे त मेन ड्राइवर क्यूरियोसिटी बि आहे. खोड़ दफ़ा तव्हां जंहिं महिल डेटा एनालिसिस कंदा पिया हूंदा हो, एक्सपेरिमेंट जेको आहे न, जेको मां अगाड़ी चवां पियो, पहिरियों चवां पियो, एक्सपेरिमेंट जेको आहे उहो आउटकम आहे सवाल जो. सो यू हैव टू आस्क द राइट क्वेश्चन्स. त क्यूरियोसिटी जेका आहे, एंड देयर आर नो रॉन्ग क्वेश्चन्स व्हेन यू आर एनालाइजिंग डेटा, यू हैव टू आस्क एनी क्वेश्चन दैट कम्स टू माइंड. ऐं कॾहिं कॾहिं तव्हां वटि डेटा हूंदी आहे, तव्हां हुनजो जवाबु वठी वठंदा आहियो डेटा जे थ्रू, कॾहिं कॾहिं तव्हां वटि जवाबु न हूंदो आहे, एंड दैट इज़ ओके. बट एटलीस्ट यू हैव टू लर्न हाउ टू आस्क सिस्टमैटिक क्वेश्चन्स, है न. त सवाल कहिड़ा आहिनि, पोइ हुननि जो जवाबु कीअं ॻोल्हिजे,
साइंसी बुनियादनि ते पोइ उन्हनि सवालनि खे कीअं एसेस कजे त इहो जेको जवाबु आहे जेको आयो आहे डेटा मां उहो वाकई सही आहे या न, त उन में स्टेटिस्टिक्स बि इन्वॉल्व थी वेंदी आहे घणा दफ़ा। त ख़ैर दैट्स काइंड ऑफ द हाई लेवल व्यू, दीज आर द टूल्स यू नीड। बैक टू विकास। हा विकास, तूं ॿुधाए तुंहिंजी जॉब में कहिड़ियूं कहिड़ियूं जेके शयूं उहे? हा, मां बिल्कुलु राकेश तोसां एग्री कंदुमि। जीअं त स्टार्ट कई ॻाल्हि त बेसिकली जेको आहे न, असां AI में तव्हांखे मॉडल ठाहिणो पवंदो आहे, हुनजे लाइ क्यूरियोसिटी ऐं अंडरस्टैंडिंग ऑफ डेटा खपंदी हूंदी आहे। मॉडल जेको आहे न, मतिलबु माण्हू परेशान, मतिलबु मॉडल जेको आहे तव्हां अगरि कॉमन वर्ल्ड में यूज़ कयो, तव्हां सम्झो ताजमहल घुमण वेंदो त हिकिड़ो ताजमहल जो मॉडल पियो हूंदो, त मॉडल जे लाइ चवंदा ई हिकिड़ी कोटेशन आहिनि त मॉडल इज़ ऑलवेज अ लाई बट इट टेल्स यू समथिंग अबाउट द ट्रूथ। त इहो तव्हां जेको आहे न छा कंदा हो, त तव्हां कंहिं न कंहिं तरीक़े सां डेटा खे रिप्रेज़ेंट कंदा हो हिकिड़े मॉडल में, त तव्हां न्यूरल नेटवर्क में या सपोर्ट वेक्टर मशीन में या कंहिं न कंहिं हिकिड़े इक्वेशन में तव्हां डेटा खे रिप्रेज़ेंट कयो। त मुंहिंजो बि कमु इन सां ई आहे। डेटा साइंटिस्ट फील्ड में असां कंपनी में मॉडल ठाहींदा आहियूं डेटा खे ॾिसी करे, ऐं इन मॉडल ठाहिण जे प्रोसेस में खोड़ शयूं अची वेंदियूं न तव्हांखे। छाकाणि असांजी कंपनी जो हिकिड़ो डिप्लॉयमेंट तरीक़ो आहे जंहिंमें तव्हांखे हिकिड़े मास स्केल ते डिप्लॉय करणो हूंदो आहे। त इन में 2-3 शयूं अची वेंदियूं आहिनि। पहिरियां तव्हांखे डेटा जी सम्झ हुजणु लाज़मी आहे, त तव्हां डेटा खे सम्झी सघो, ऐं मॉडल जे लाइ चवंदा आहिनि त इट्स ऑलवेज गार्बेज इन गार्बेज आउट। त तव्हांखे मेक श्योर करणो पवंदो आहे त डेटा सही हुजे जेको तव्हां मॉडल खे फीड कयो। वरी पोइ मॉडल ठाहिणो पवंदो आहे, ऐं मॉडल ठाहिण खां पोइ तव्हांखे इहो मेक श्योर करणो पवंदो आहे त इहो दुनिया ते अप्लाई थी सघे, हली सघे। क्लोजेस्ट रिज़ेम्बलेंस हिन जी इन सां ई आहे त जीअं फॉर एग्ज़ाम्पल तव्हां वेदर जे लाइ सोचियो त तव्हां वेदर जे लाइ मॉडल था ठाहियो, त तव्हां जेको आहे कुझु न कुझु शयूं यूज़ कंदव। तव्हां पहिरियां मॉडल ईअं बि था ठाहे सघो त महीनो कहिड़ो आहे, उन हिसाब सां वेदर प्रिडिक्ट कयूं, ऐं पोइ उन खां पोइ तव्हां हुन में ॿियूं शयूं ऐड कंदा वञो त तव्हांजो हिकिड़ो मॉडल बहितर थींदो वेंदो। त इन लाइ वधीक डेटा जी अंडरस्टैंडिंग लाज़मी हूंदी आहे। सही है। Very interesting. Generally is very interesting and very इनमें ॾाढा philosophical aspects भी आहिनि। तव्हां जी एब्स्ट्रैक्शन आहे त उनखे पोइ तव्हां हर शइ खे डिफरेंट तरीक़े सां व्यू करे सघो था। सही आहे। त उहा जेका वे ऑफ थिंकिंग आहे, उहो काफ़ी फिलोसॉफिकल वे ऑफ थिंकिंग भी आहे। इज इट करेक्ट? हा, इहो फिलोसफी आहे। छाकाणि तव्हां जेको आहे न हिकिड़े तव्हां सम्झण जी कोशिशि था कयो। खोड़ दफ़ा मॉडल्स चवंदा आहिनि त इंसाननि जो बिहेवियर कीअं आहे उनखे सम्झण जे लाइ। जीअं राकेश नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जी पियो ॻाल्हि करे, त जीअं गूगल जो ट्रांसलेट तव्हां अगरि कुझु माण्हुनि यूज़ कयो हूंदो त उन्हनि जेको आहे हिकिड़े अंडरलाइन हिकिड़ी नई पाण लैंग्वेज ठही वई आहे इन ऑर्डर टू कन्वर्ट ऑल दीज़ लैंग्वेजिस। छाकाणि तव्हां ह्यूमन बिहेवियर ऐं ह्यूमन साइकोलॉजी सम्झण था कयो, तंहिंजे लाइ ह्यूमन साइकोलॉजिकल एलिमेंट ज़रूरी आहे। इन में मां इहा ॻाल्हि चवंदुमि त जेका मां शइ नोट कई त जीअं मैथ्स जे बारे में कुझु तव्हां ॿिन्हिनि जेको आहे थोरो घणो रेकमेंड कयो, पर प्रोबेबिलिटी ऐं स्टेटिस्टिक्स जेके आहिनि उहे अगरि तव्हांखे डेटा साइंटिस्ट जी फील्ड में या AI जी फील्ड में अॻिते वधिणो आहे त इहे शयूं ॾाढियूं इम्पॉर्टेंट आहिनि। त जीअं राकेश चयो न त क्यूरियोसिटी ज़रूरी आहे तव्हांखे। त उहा क्यूरियोसिटी जेको आहे तव्हांखे अगरि नई शइ ट्राई करणी आहे त हुनजे लाइ इन मैथ्स जी फील्ड जो मैथ्स, कैलकुलस, प्रोबेबिलिटी, स्टेटिस्टिक्स इहे शयूं ॾाढियूं इम्पॉर्टेंट आहिनि जेके माण्हुनि खे करणु खपनि। माना तव्हांखे रुगो क्यूरियोसिटी ठली न हुजे, छो जो माण्हू खे क्यूरियोसिटी हूंदी आहे पोइ उनखे हू स्पिरिचुअली बि सेटिस्फाई करे वेंदा आहिनि। ठीकु आहे। ऐं काफ़ी माण्हू इन्हनि क्यूरियोसिटीज़ खे तमामु हिकिड़े डिफरेंट तरीक़नि सां उनखे सेटिस्फाई कंदा आहिनि। पर क्यूरियोसिटी खे सेटिस्फाई करण जो साइंटिफिक जी अप्रोच हुजे उनखे सेटिस्फाई करण जी। त अगरि को सवाल आहे त उनखे डेटा जे बेसिस ते उनजो जवाबु ॻोल्हण अहिड़ी अप्रोच हुजे माण्हू में। चलो ये पाण ॿ एंड्स तक कवर कयासीं स्पेक्ट्रम जा। हिकु त तमामु हाई लेवल फिलोसफी सां ऑलमोस्ट रिलेटेड एंड थियो, ॿियो जेको लो लेवल सिस्टम प्रोग्रामिंग जी ॻाल्हि कई, हाणे विचारी कुझु शयुनि जी ॻाल्हि कयूं। सही। पहिरियां त जेको आहे इन स्पेक्ट्रम खां ॿाहिरि जी बि हिकिड़ी शइ आहे, उहा आहे हार्डवेयर। जीअं ओकाश चयो त जीअं असां लो लेवल प्रोग्रामिंग में स्टार्ट कईसीं त हिकिड़ी इन स्पेक्ट्रम खां हिकिड़ी ॿाहिरि बि हिकिड़ी शइ आहे हार्डवेयर। त हार्डवेयर में बि जेको आहे न कमु थो थींदो रहे। त ओकाश तव्हां हिन जे वेझो आहियो सभिनी खां वधीक असां मां, त तव्हां ॿुधायो त हुन हार्डवेयर जी फील्ड में कीअं थो कमु थिए?
हार्डवेयर जी फील्ड जेका आहे उनमें मेन ॿिनि टाइप्स जा कम आहिनि, ठीकु आहे। ऐं दिस इज़ मी हू इज़ नॉट ए हार्डवेयर इंजीनियर, उहो बि चए त हिनखे हिकिड़ो तमामु हाई लेवल व्यू आउं ॾेई सघां थो। ऐं डिटेल्स मुंहिंजो न्यूआंसिस इन जेका कॉम्प्लिकेशन मुंहिंजे सम्झ में कोन ईंदियूं। त इन में ॿिनि क़िस्म जा कम आहिनि। हिकिड़ो कमु आहे चिप डिज़ाइन, माना CPU कीअं डिज़ाइन कजे, ठीकु आहे। ऐं ॿियो आहे त जेका PCB जो बोर्ड हूंदो आहे हार्डवेयर जो, जंहिंखे मदरबोर्ड चवंदा आहिनि, उहो कीअं डिज़ाइन कजे। त जेको मदरबोर्ड जी जेका डिज़ाइन आहे उहा हिकिड़ी तमामु वाइड स्प्रेड नॉलेज आहे ऐं इहा हिकिड़ी वाइड स्प्रेड टेक्नोलॉजी आहे। ऐं उन में काफ़ी सारा मुल्क ऑलरेडी अॻियां आहिनि। चाइना सभिनी खां अॻियां आहे हिन में। अच्छा, जॾहिं चिप डिज़ाइन जी ॻाल्हि थी अचे त इहा हिकिड़ी हिकिड़ो तमामु नीश स्किल आहे। ऐं इहो तमामु घटि मुल्क आहिनि जेके इनखे परफेक्ट करे सघिया आहिनि, ऐं जिन में अमेरिका हिकिड़ो आहे, ऐं ताइवान ॿियो आहे, ऐं कोरिया जो आहे। इन खां अलावा बाक़ी कोई मुल्क कोन्हे। ऐं इवन चाइना बि इन में एतिरो एडवांस न थी सघियो आहे। त इहा माना जीअं न्यूक्लियर टेक्नोलॉजी आहे, बिल्कुलु उन ई वांगुरु ई हिकिड़ी तमामु स्पेशलिस्ट हिकिड़ो स्किल आहे जंहिंखे ओतिरी ई एफर्ट सां हुनखे प्रोटेक्ट कयो वेंदो आहे त उहो ॿियनि मुल्कनि में न फैलिजे। ऐं इन में इलाही कॉम्पिटिशन बि आहे। त इन मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर आहे त छो जो चिप डिज़ाइन एतिरो ई एॾो कॉम्प्लिकेटेड, एतिरो लिमिटेड जेको स्किल आहे, स्किल सेट आहे, टेक्नोलॉजी आहे, त इन में एक्सपर्टीज़ इलाही हाईली वैल्यूड आहिनि, ठीकु आहे। त अगरि का बि कंपनी आहे जेका कंप्यूटर चिप्स ठाहे थी या हार्डवेयर ठाहे थी या हार्डवेयर खे इवन असेंबल करे थी, ठीकु आहे। जीअं मिसाल तौरु क्वालकॉम हिकिड़ी कंपनी आहे, एप्पल बि ईअं ई कंदी आहे। त उहे चिप्स डिज़ाइन ॿिए कंहिंखां कराईंदी आहे, पर दे पुट देम टुगेदर, ठीकु आहे न। उहो हिकिड़ो बेसिकली उन्हनि जो हू पाण चिप्स कोन ठाहींदा आहिनि। त उन्हनि वटि बि जेके चिप डिज़ाइन इंजीनियर्स आहिनि, उनजी एक्सट्रीमली वॾी वैल्यू आहे, तमामु उनजी वॾी वैल्यू आहे। ऐं उन्हनि खे माना त इलाही माना हैवी हुन जी कंपनसेशन इलाही हुन जी स्ट्रॉन्ग हूंदी आहे कंपनसेशन, ऐं उनखे इलाही रिस्पेक्ट मिलंदी आहे। पर उनमें तव्हांखे इलाही सुठो हुजणु बि ज़रूरी आहे। ऐं उनमें तव्हांखे ऑब्वियसली इलेक्ट्रॉनिक्स जी तमामु सुठी नॉलेज हुजणु घुरिजे, इलेक्ट्रिकल फिज़िक्स जी तव्हांखे ॾाढी सुठी नॉलेज हुजणु घुरिजे, ऐं कंप्यूटर साइंस जी त हुजणी घुरिजे। सही था चओ। ऐं चाइना असांजे पाकिस्तान जे नेबर बि आहे, रिलेशनशिप बि सुठा आहिनि। त इन लिहाज़ खां पाकिस्तान में बि इन शइ जूं काफ़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि। ऐं असां माण्हू छाकाणि मुंहिंजे ख़्याल में जल्दी सिखी बि सघनि था इहे शयूं, जेको असांजो कैलिबर आहे। बिल्कुलु, इन में काफ़ी सारा अहिड़ा कम आहिनि जेके ऑफलोड थी सघनि था चाइना मां पाकिस्तान में। ऐं इहो अगरि कोलैबोरेशन इन फील्ड में वधे बजाए, माना काफ़ी शयूं ॿियनि में वधे पियो, विच इज़ गुड। पर अगरि इहो टेक्नोलॉजी में वधे ऐं इहो चिप डिज़ाइन ऐं हार्डवेयर डिज़ाइन, हार्डवेयर असेंबली, इन में इहे शयूं फैलिजनि त इन में चाइना बि बेनिफिट कंदो फ्रॉम रिलेटिवली लोअर सैलरीज़। जो हाणे चाइना में सैलरीज़ वधणु शुरू थी वियूं आहिनि, ऐं पाकिस्तान बेनिफिट कंदो जो उते हिकु नई इंडस्ट्री, हाई टेक इंडस्ट्री अची वेंदी। बिल्कुलु ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। विकास, तूं असांखे ॿुधाए सोशल मीडिया मैनेजमेंट जे बारे में, जेको हिकिड़ी ॿी इमर्जिंग फील्ड आहे या बल्कि इमर्ज थी वई आहे काफ़ी। हा, अॼुकल्ह छाकाणि जेके बि वॾियूं कंपनीज़ आहिनि उहे सोशल मीडिया प्रेज़ेंस लाज़मी आहे। इवन जेके नंढा नंढा बिज़नेस आहिनि उहे उन्हनि खे ज़रूरत हाणे फील थी थिए त सोशल मीडिया ते हुजणु लाज़मी आहे। त इन करे वॾनि ऑर्गेनाइज़ेशन में इन सोशल मीडिया मैनेजमेंट जे लाइ खोड़ शयूं अची वियूं। पहिरीं त हिकिड़ी शइ जेका आहे मोस्टली यूज़ थी थिए उहा आहे सोशल मीडिया सपोर्ट। छाकाणि माण्हू जीअं फेसबुक ऐं ट्विटर ते वञी करे मैसेजिस करनि था पिया, फीडबैक था ॾियनि, कंप्लेन था करनि, त उनजी सपोर्ट प्रोवाइड करणु इहो हिकिड़ी इम्पॉर्टेंट फील्ड थी वई आहे, जंहिंमें खोड़ माण्हू अॼुकल्ह अॻिते वधनि था पिया। ऐं इहा बि यानी सोचण में लॻंदो त इहा ॾाढी आसान फील्ड आहे, पर इन जी बि हिकिड़ी साइंस आहे त कीअं तव्हां उन माण्हुनि खे सही जवाबु ॾियो, कीअं सेटिस्फाई कयो। त ऐं हर कंपनी जा पंहिंजा रूल्स आहिनि, तव्हांजे लाइ उहो सम्झणु लाज़मी आहे। उन सां गॾु जेको आहे सोशल मीडिया में मार्केटिंग ऐं प्रमोशन थो अची वञे, त तव्हां कहिड़े नमूने पंहिंजी टारगेट ऑडियंस खे ॻोल्हियो। इन में थोरो घणो मिक्सचर आहे डेटा साइंसिस जो बि, त तव्हांखे कस्टमर्स जो डेटा हुजणु खपे। ॿियो थोरी सोशल मीडिया जी अंडरस्टैंडिंग लाज़मी आहे, त इहा शइ बि थिए पई। ॿियो हिकिड़ो इन्हनि में सभिनी में सोशल मीडिया में जेका एडवांस शइ थिए पई उहो इहो आहे त जेके वॾनि कंपनीज़ जा कस्टमर्स आहिनि उहे हिकु फीडबैक लिखंदा रहंदा आहिनि
कंपनीज़ जे बारे में ऑन द मीडिया शेयर कंदा रहंदा आहिनि त हीअ शइ यूज़ कई त तव्हां कहिड़े नमूने काथे चेक इन कयो तव्हांजो उन खां पोइ केतिरा दफ़ा वियो फ्रीक्वेंटली उते उन सां उन्हनि जो सेंटिमेंट या इमोशनल एनालिसिस थींदी आहे त जीअं कंपनीज़ खे ख़बर पए त उहे कहिड़े क़िस्म जा प्रोडक्ट्स इंट्रोड्यूस करनि ऐं छा उन्हनि जो फीडबैक आहे माण्हुनि जो उन्हनि जे प्रोडक्ट जे बारे में त इहे सोशल मीडिया जूं शयूं जेके आहिनि उहा हिकिड़ी इमर्जिंग न्यू फील्ड आहे इन IT में. Excellent. ॿियो? social Go ahead. सोशल मीडिया त पाण सभिनी जे ज़िंदगी जो हिसो आहे त इहो हिकिड़ो लो बैरियर ऑफ एंट्री बि आहे अगरि के पंहिंजी माना छा इज़ इट ट्रू त इहो इन में लो बैरियर ऑफ एंट्री आहे माना त इन फील्ड में एंटर थियणु ॾुखियो न आहे रिलेटिवली वधीक आसान आहे ऐं अगरि को माण्हू पंहिंजे माना अर्ली स्टेजिस में पंहिंजी माना इवन एज अ स्टूडेंट उहो पार्ट टाइम इन में हिसो वठी सघे थो इज़ इट ट्रू हाँ इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त इन में छाकाणि लो बैरियर त इन जे करे कॉम्पिटिशन बि तमामु घणो आहे सही पर छाकाणि जेको इहा एमर्जिंग फील्ड आहे त इन अंदरि डिमांड बि तमामु घणी आहे हाणे त जीअं डिमांड वधे पई तीअं सप्लाई बि वधे पई पर उन सां गॾोगॾु जेके आहिनि अगरि माण्हू हुन में अर्ली एंटर थियणु चाहिनि अर्ली यूनिवर्सिटीज़ में त उहे करे सघनि था पिया एंटर थी सघनि था पिया सही ॿी बि हिन सां गॾु इन ई तरह जी हिकिड़ी फील्ड आहे जंहिंमें तव्हां जेको आहे न कॉर्पोरेट सपोर्ट जे तरफ़ वेंदा हो है न राकेश तव्हां जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदव कॉर्पोरेट IT सपोर्ट जे बारे में ही जेको आहे न इम्पोर्टेंट इहो एस्पेक्ट आहे इहो थोरो अनसंग हीरोज़ आहिनि सॼनि ऑर्गेनाइज़ेशन्स अॼुकल्ह जेके माण्हू उन इंफ्रास्ट्रक्चर खे जारी रखंदा आहिनि न हलाए रखंदा आहिनि न घणियूं जेके शयूं आहिनि हींअर क्लाउड में शिफ्ट थींदियूं वञनि पियूं त खोड़ सारो जेको कमु आहे उहो साइट रिलायबिलिटी इंजीनियरिंग ऐं डेवऑप्स जी तरफ़ जेको आहे न इहे 2 फील्ड्स आहिनि जेके पोयनि 5-6 सालनि में मां चवंदुमि त इमर्ज थियूं आहिनि वाकई फुली फ्लैश सां त इहे ॾाढी इंपॉर्टेंट फील्ड्स आहिनि जंहिंमें अॻिते अञा वधीक स्कोप वधंदो मुंहिंजे ख़्याल में छो त जीअं क्लाउड जी तरफ़ माइग्रेशन थिए पई न माण्हुनि जी डेटा जी कंपनीज़ जी इंफॉर्मेशन जी या उन्हनि जा जेके टूल्स जेके माण्हू प्रोडक्टिविटी लाइ यूज़ कनि पिया उहे सॼा मूव था थींदा वञनि पिया क्लाउड जी तरफ़ ऐं ॿियो अहिड़ा खोड़ ॿिया बि टूल्स हूंदा आहिनि जेके कंपनीज़ यूज़ कंदियूं आहिनि सिर्फ़ु टेक कंपनीज़ जी ॻाल्हि न पिया कयूं पाण हर कंपनी या हर ऑर्गेनाइज़ेशन गवर्नमेंट बि हुजे भले आहे न उन्हनि खे यूज़ करणो उन्हनि खे हलाइण लाइ उनजी डे टू डे मैनेजमेंट माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उनखे हल करण जे लाइ उन जे लाइ अॼु बि सॉलिड एंटरप्राइज़ IT टीम्स जी ज़रूरत हूंदी आहे उन में जेके प्रोफेशनल्स हूंदा आहिनि उन्हनि खे बि कंप्यूटर साइंस जी नॉलेज हुजणु ज़रूरी आहे उहे बि कंप्यूटर साइंस ई पढ़ी ईंदा आहिनि उहे प्रोग्रामिंग न कंदा आहिनि उहे खणी डेटा एनालिसिस जो एॾो उन्हनि जी डे टू डे लाइफ में एॾो हिसो न हूंदो आहे पर उन्हनि खे नो हाउ सॼी साॻी खपे कंप्यूटर साइंस जी उन्हनि खे स्पेस ऑफ नॉलेज उहा साॻी आहे त बाबा उन्हनि खे बि नॉलेज हुजणु ज़रूरी आहे त बाबा हार्डवेयर कमु कीअं कंदो आहे सॉफ्टवेयर कीअं कमु कंदो आहे इहे ऐं माण्हू उहे उन्हनि सां वरी कीअं इंटरेक्ट कंदा आहिनि विच इज़ अनदर साइंस ऑलमोस्ट आहे न पूरी हिकिड़ी तव्हां ह्यूमन थ्रो इन कंदा न लूप में त कहाणी वरी ॿियूं ईंदियूं आहिनि त उहे IT जेके सुठो जेको IT प्रोफेशनल हूंदो आहे उहो माण्हुनि जे बिहेवियर खे बि सम्झंदो आहे त हे माण्हुनि जो मसइलो आहे छा हिनखे हल कीअं कजे सही त इहे जेके शयूं आहिनि उहे वरी IT जे अंदरि अची वेंदियूं आहिनि कॉर्पोरेट IT जंहिंखे पाण चवंदा आहियूं ब्रॉड अम्ब्रेला आहे उन में फील्ड अची इहा बि ॾाढी इंपॉर्टेंट फील्ड आहे हिन में बि खोड़ जॉब्स अवेलेबल आहिनि पाकिस्तान में बि खोड़ जॉब्स अवेलेबल आहिनि सुठियुनि IT प्रोफेशनल्स जी जेका आहे न डिमांड कॾहिं बि ख़तमु न थींदी आई डोंट थिंक इट विल एवर वेन एग्जैक्टली अच्छा हिन में इन ई सब्जेक्ट में हिकिड़ी इम्पोर्टेंट एस्पेक्ट जेको ट्रेड या स्किल तव्हांखे खपे उहो इहो बि आहे त तव्हांखे अगरि हिकिड़ो सुठो IT तव्हांखे अगरि सॉफ्ट साइट रिलायबिलिटी इंजीनियर थियणो आहे प्रोडक्शन इंजीनियर थियणो आहे या डेवऑप्स में वञणो आहे उनमें तव्हां एक्सेल करणो आहे त तव्हांखे हिकिड़ो स्किल ॾाढो ज़रूरी आहे जेको तव्हां एतिरी डीप नॉलेज हुजे जो तव्हां एरर्स मां सम्झो त अंडरलाइन कॉज छा आहे या छा थी सघे थो ऐं तमामु जल्दी सम्झो छो जो तव्हांखे तमामु जल्दी रिस्पॉन्ड करणो हूंदो आहे इन जो मेन एस्पेक्ट हिन जॉब जो इहो आहे त शयूं नॉर्मल हलनि पियूं ऐं सडनली का शइ सही न पई हले तव्हां उनखे डिटेक्ट कयो ऐं उनखे तव्हां शुरू में ई एड्रेस कयो बिफोर इट बिकम्स अ क्राइसिस ऐं इन जो मिसाल ईअं आहे अगरि तव्हां यूट्यूब खणो त यूट्यूब खे केतिरा माण्हू ॾिसनि था सॼी दुनिया ॾिसे थी त यूट्यूब जे पोयां हज़ारे सभे न त हज़ारे जेको आहे न साइट रिलायबिलिटी इंजीनियर्स आहिनि जेके उनखे मेंटेन करे वेठा आहिनि ऐं उहे लॉग्स ॾिसनि था ऐं उहे ग्राफ ॾिसनि था ऐं उहे ग्राफनि खे एतिरो बहितर सम्झनि था जो अगरि को मेजर फॉल्ट 3 ॾींहंनि खां या 2 ॾींहंनि खां पोइ अचिणो आहे या हिकिड़े ॾींहं पोइ अचिणो आहे उहो हुनखे पहिरीं खां ई डिटेक्ट था करे वठनि उन्हनि ग्राफनि जे ज़रिए ऐं उन्हनि लॉग्स जे ज़रिए
ऐं पोइ उनखे उते ई एड्रेस था कनि त इहा जेका उन्हनि जी इहा एतिरी सुठी इंसाइट आहे कंप्यूटर्स जी नॉलेज जी जो उनखे तमामु नंढियुनि हिंट्स मां वॾे मसइले जी ख़बर थी पइजी वञे. विकास हाणे पाण समराइज़ करण जी तरफ़ हलूं ॻाल्हि खे. की पॉइंट्स तूं समराइज़ करणु चाहीं त कहिड़ा की पॉइंट्स हूंदा अॼु जी कचहरी जा? हा, मुंहिंजे ख़्याल में जेको अॼु 2-3 शयूं आहिनि जेके हिन माण्हुनि खे हुजणु खपनि. मां इन शइ तरीक़े सां समराइज़ करण जी कोशिशि कंदुमि त अगरि कंहिं माण्हू खे असांजे दोस्तनि मां सिंध मां अगरि हिन IT फील्ड्स में अचिणो आहे जेको हिकिड़ो वॾो स्पेक्ट्रम आहे त खोड़ शयूं जेके आहिनि उहे करे सघनि था पिया ऐं असांजी जेके ताक़तवर माण्हू आहिनि या जेके जिन जे अंदरि आहे इहो हौसलो उहे खोड़ ॿियूं शयूं इनेबल करे था सघनि माण्हुनि खे. त जेका सभिनी खां वधीक इम्पोर्टेंट शइ आहे न मुंहिंजे ख़्याल में अगरि तव्हांखे IT फील्ड में अचिणो आहे कंप्यूटर जी कंहिं बि फील्ड में अचिणो आहे त मैथ्स ॾाढी इम्पोर्टेंट आहे. असां टिनिनि इन शइ सां कंहिं न कंहिं तरीक़े सां रिलेट कयो आहे त मैथ्स लाज़मी आहे. ॿियो ईअं करणु खपे यूनिवर्सिटीज़ खे मुंहिंजे ख़्याल में त प्रोग्रामिंग कॉम्पिटिशन्स जेके थींदा आहिनि उन्हनि खे इनेबल करणु खपे. वॾनि शहरनि में त इहे थींदा था रहनि पर नंढनि शहरनि में इहे मुंहिंजे ख़्याल में घटि था थियनि अञा. त उन्हनि में अगरि कॉम्पिटिशन्स में माण्हुनि खे प्रमोट करायो वञे ऐं उन्हनि में अवॉर्ड्स ॾिना वञनि माण्हुनि खे, छाकाणि माण्हू तॾहिं इहे शयूं सिखंदा जॾहिं उन्हनि खे इन शइ में मज़ो ईंदो न अवकाश. त अगरि माण्हू जेके हिन में उन्हनि खे रिवॉर्ड मिलंदो, माण्हुनि खे ख़बर पवंदी त इहा बि फील्ड आहे त माण्हू हुन जे अंदरि वधीक ईंदा, इंसेंटिवाइज़ कयो वञे. ॿियो मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त अक्सर जेको आहे असांजी यूनिवर्सिटीज़ में माण्हू करिकुलम सां रिलेटेड ई शयूं पढ़ंदा रहंदा आहिनि. IT जी फील्ड जेको आहे उहा तमामु जेको आहे ब्रॉड थी थींदी वञे, तकिड़ो वधंदी थी वञे. त असांखे पाण खे हिन में अप टू डेट रहण जे लाइ असांखे काफ़ी शयूं पढ़णियूं पवंदियूं आहिनि, ऑनलाइन ॾिसणो पवंदो आहे त लेटेस्ट कहिड़ा ट्रेंड्स आहिनि. त उन में जेको आहे न माण्हुनि खे इंटरनेट ते ऐं सेमिनार्स में पंहिंजी जंहिं फील्ड सां उन्हनि माण्हू जेके न चाहिनि था पिया उन्हनि में उन्हनि खे उन बारे में करिकुलम जे बारे में पढ़णु खपे. इहे 2-3 शयूं आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल सां जेके आहिनि न ॾाढियूं इम्पोर्टेंट आहिनि. तव्हांजो छा ख़्यालु आहे? तव्हां ॿिन्हिनि जो छा ख़्यालु आहे हिन बारे में? आउं चवंदुसि त माना कुझु कपल ऑफ पॉइंट्स ॿियूं बि आहिनि. माना एंट्री हिन में जेतिरी जल्दी थी सघे जेतिरो माण्हू जल्दी ॿार कंप्यूटर साइंस खे पिकअप कनि त ओतिरो ई सुठो आहे. छो फील्ड त एॾी वास्ट आहे, अनएंडिंग फील्ड आहे, ठीकु आहे, पर उहे इन में जल्दी अची वेंदा त उनजो फ़ाइदो मुंहिंजे ख़्याल में इन लाइ करे वधीक थींदो, ख़ासि तौर ते प्रोग्रामिंग अगरि उहे जल्दी शुरू करे छॾीनि हुनजो फ़ाइदो इन लाइ करे थींदो जो प्रोग्रामिंग जेको आहे सो साइंस त आहे पर उन में हिकिड़ो आर्टिज़न माना जीअं हुनर आहे न, हुनर जो एस्पेक्ट आहे हुन में, जीअं वाढे जो हुनर आहे, ठीकु आहे. त उहो जेको एस्पेक्ट आहे न उहो एस्पेक्ट डिमांड थो करे त जल्दी ऐं नंढी उमिरि में उन शइ खे खणी वञे. वाढके जो कमु आहे, जेतिरो जल्दी उहो नंढो ॿारु सिखंदो ओतिरो ई सुठो वाढो थी सघंदो. त प्रोग्रामिंग ईअं आहे, जेतिरो नंढी एज में उन में ईंदो त उन जेको हुनर वारो एस्पेक्ट आहे उन में हू ॾाढो गेन कंदो ॿारु. ऐं उहो जेको एडवांटेज नंढे हूंदे खां शुरू करण वारो एडवांटेज आहे उहो वॾो थी माण्हू उनखे कॾहिं बि कंपनसेट नथो करे सघे. त उहो टाइम ज़ाया न कजे, उहो हिन में इन्वेस्ट कजे. राकेश? बसि मां तव्हां ॿिन्हिनि जी ॻाल्हियुनि खे एको ई कंदुसि ऐं मुंहिंजे ख़्याल में पंहिंजो अॼु कचहरी काफ़ी लंबी थी वई आहे ऑलरेडी. त हिन एपिसोड हा मूंखे नथो लॻे त पाण कोशिशि कई आहे कोज़े खे दरिया खे कोज़े में बंदि करण जी. हाणे ॾिसूं वरी बि कंटिन्यू कंदासीं हिन ॻाल्हि खे अॻिते कंहिं न कंहिं तरीक़े सां. चलो सदाईं गॾु. हाफ़िज़. हाफ़िज़.